दोस्तों, मैं अमृत क्लास वेलकम टू माय चैनल स्किल्स फॉर यू में। स्किल्स फॉर यू में जो असांजो टॉपिक जेको आहे काइंड्स ऑफ सेंटेंस ऐं काइंड्स ऑफ सेंटेंस खे सिंधी में चइबो आहे जुमलनि जा क़िस्म। त जुमलनि जा क़िस्म घणा आहिनि? जुमलनि जा क़िस्म तमामु घणा आहिनि। उनमें असां तव्हांखे 4 पढ़ाईंदासीं। जी, उन 4 जो तव्हांखे मतिलबु हीअं ॿुधाईंदासीं ऐं पोइ उनजो जेको आहे वाज़े तौर जो एग्ज़ाम्पल करे उहो बि तव्हांखे अॻियां वीडियो में हिन वीडियो में तव्हांखे पढ़ाईंदासीं। त चलिए हलो, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ सेंटेंस कहिड़ा हूंदा जेको असां तव्हांखे पढ़ाइण वारा आहियूं। त उन्हनि सेंटेंस में सभिनी खां पहिरियों सेंटेंस जेको असां रखियो असर्टिव सेंटेंस। असर्टिव सेंटेंस जेको आहे उहो सेंटेंस हूंदो आहे जंहिंमें कंहिं शइ खे बयानु कयो वञे। ठीकु आहे, ऐं उहो यादि रखिजो त हिन सेंटेंस जे लास्ट में हमेशह छा ईंदो आहे? फुल स्टॉप ईंदो आहे। जेके ईंदो आहे फुल स्टॉप मार्क। ठीकु आहे, फुल स्टॉप ईंदो आहे। इहा आहे पंहिंजो बयानु जुमिलो। तंहिंखां पोइ नेक्स्ट जेको सेंटेंस आहे उनखे चइबो आहे पंहिंजो छा? इंट्रोगेटिव सेंटेंस। इंट्रोगेटिव सेंटेंस अहिड़ो सेंटेंस जंहिंमें सुवाल कयो वञे त उनजो जेको मार्क हूंदो आहे उहो हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे क्वेश्चन मार्क। ठीकु आहे। नंबर 3 ते असां रखियो आहे नेगेटिव सेंटेंस। नेगेटिव सेंटेंस में फुल स्टॉप जो यूज़ थींदो आहे। त घणे शइ फुल स्टॉप जो अक्सर फुल स्टॉप जो यूज़ थींदो आहे, त हिन में असां फुल स्टॉप जो यूज़ जेको आहे नेगेटिव सेंटेंस में कंदा आहियूं। ठीकु आहे। उनखां पोइ नंबर 4 ते असां रखियो एक्सक्लेमेटरी सेंटेंस जंहिंजी माना आहे अजबी जुमिलो। ऐं नेगेटिव सेंटेंस जी माना छा आहे? नेगेटिव सेंटेंस जी माना आहे नाकारी जुमिलो जंहिंमें कंहिं बि शइ जे बारे में न कयो वञे, त उहो आहे पंहिंजो नेगेटिव सेंटेंस। नेगेटिव सेंटेंस खां हेठि एक्सक्लेमेटरी सेंटेंस। एक्सक्लेमेटरी सेंटेंस जी माना आहे अजबी जुमिलो। कंहिं बि शइ खे ॾिसंदे ई पाण खे अजब थी थो वञे, जीअं पाण खे ॾिसंदा आहियूं अजब पइजी वञूं था, उनखे चइबो आहे अजबी जुमिलो। ऐं अजबी जुमिले जी जेको मार्क आहे हीअ आहे, उनखे चइबो आहे एक्सक्लेमेटरी मार्क। ठीकु आहे। ॾिसो, हाणे जेको 4 सेंटेंस मां तव्हांखे पढ़ाईंदुसि उनमें ही 4 शयूं यूज़ थींदियूं। फुल स्टॉप, नेगेटिव ऐं असर्टिव। असर्टिव खे डिक्लेरेटिव सेंटेंस बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे। ऐं क्वेश्चन मार्क में जेको क्वेश्चन जेको इंट्रोगेटिव सेंटेंस आहे उनमें छा हूंदो आहे? क्वेश्चन मार्क हूंदो आहे, जेको ही मार्क थींदो। ठीकु आहे। तंहिंखां पोइ एक्सलमेटरी सेंटेंस जेको आहे उनमें थींदो आहे अजबी। जी, सो असर्टिव के बयानी जुमिलो, असर्टिव डिक्लेरेटिव के बयानी जुमिलो, इंट्रोगेटिव के सवाली जुमिलो, नेगेटिव के नाकारी जुमिलो ऐं एक्सलमेटरी के अजबी जुमिलो। त अचो असांजी वीडियो पे स्टार्ट। एग्जांपल असर्टिव सेंटेंस आहे तरीक़े सां। असर्टिव सेंटेंस छा आहे? देखो, अहिड़ा जुमिला जेको बयानु छा ॾियनि? अहिड़ा जुमिला जेके का बयानु ॾींदा आहिनि, माना को बि बयानु हुजे कंहिंजे बारे में ॿुधाईंदा आहिनि, उनखे असर्टिव सेंटेंस चवंदा आहियूं। जी, इनखे सिंधी में चइबो आहे बयानी जुमिलो। त को बि जुमिलो जेको बयानु ॾिए थो, कंहिंजे बारे में ॿुधाए थो का शइ जे बारे में, उहो पंहिंजो थींदो आहे असर्टिव सेंटेंस। ॾिसो, असर्टिव सेंटेंस जी माना बयानु खे इंग्लिश में चयो आहे स्टेटमेंट। माना स्टेटमेंट ॾे, कंहिं बि शइ जी स्टेटमेंट ॾे, कंहिं बि शइ जो बयानु ॾियनि, उनखे पे चवंदा आहियूं असर्टिव सेंटेंस, माना बयानी जुमिलो। एग्ज़ाम्पल, आई टेक अ शावर डेली। आई टेक अ शावर। ॾिसो, आई टेक अ शावर डेली। आउं रोज़ु वेचंदो आहियां। ॾिसो, इहो मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे जेको डेली रूटीन आहे, उनजे बारे में ॿुधायो। आई टेक अ शावर डेली, ऐं डेली वेचंदो आहियां। मां बयानु ॿुधायां पियो, कुझु स्टेटमेंट तव्हांखे आउं ॿुधायां पियो, उहा एग्ज़ाम्पल आहे। ठीकु आहे। त उनखां पोइ ॿियो एग्ज़ाम्पल आहे द बर्ड फ्लाई इन द एयर। मतिलबु द बर्ड फ्लाई इन द एयर, पखी जेको आहे आसमान हवा में उॾामी रहिया आहिनि। पखी जेको आहे हवा में उॾामी रहिया आहिनि, त इहो पखियुनि जे बारे में स्टेटमेंट ॾिए पियो, पखियुनि जे बारे में बयानु ॾिए पियो। ठीकु आहे। त जी, नेक्स्ट आहे ही इज़ गुड लुकिंग। ही इज़ गुड लुकिंग माना हू ॾिसण जो तमामु ई बहितरीनु सुठो आहे। हू ॾिसण में तमामु सुठो आहे, हू तमामु ख़ूबसूरत आहे ॾिसण में। त इहो हुनजे बारे में कंहिं छोकिरे जे बारे में इहा स्टेटमेंट आहे, इहा बयानु आहे। ठीकु आहे। ऐं हू पखियुनि जे बारे में मथे जेको सेकेंड जुमिलो आहे, ॾिसो, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4। सेकेंड जुमिले में द बर्ड फ्लाई इन द एयर माना पखी हवा में उॾामी रहिया आहिनि। ऐं तंहिंखां पोइ थर्ड जुमिले में आहे ही इज़ गुड लुकिंग माना ही ॾिसण जो सुठो आहे, ही ॾिसण जो सुठो आहे, ईअं पाण चई सघूं था। ठीकु आहे। उनखां पोइ आहे ही प्रोमिस्ड मी। हिन मूंखां वाइदो कयो आहे। ही प्रोमिस्ड मी, हिन मूंखां वाइदो कयो आहे। या हाणे ही इज़ माई ब्रदर, ही मुंहिंजो भाउ आहे, मूं बयानु ॾिनो हुनजे बारे में। ही इज़ लुकिंग सो नाइस, ही ॾिसण में तमामु बहितरीनु। अहिड़े तरीक़े सां कंहिं शइ जे बारे में अगरि पाण बयानु ॾियूं था, कंहिं शइ जे बि बारे में पाण को बि स्टेटमेंट ॾियूं था,
इहो पंहिंजो थी वेंदो कहिड़े सेंटेंस में असर्टिव सेंटेंस में असर्टिव या डिक्लेरेटिव सेंटेंस पाण खे चई सघूं था ओके त हीअ आहे पंहिंजो असर्टिव सेंटेंस जो कुझु एग्ज़ाम्पल जेको तव्हांखे सम्झ में आया हूंदा त जेको सेकेंड आहे इंट्रोगेटिव उनखे डिस्कस था कयूं त उनखां पोइ सेकेंड जेको असांजो आहे कहिड़ो आहे इंट्रोगेटिव खे सुवालिया जुमिलो चयो वेंदो आहे इंट्रोगेटिव छा चयो वेंदो आहे सुवालिया जुमिलो चयो वेंदो आहे अहिड़ा जुमिला जेके सुवाल पुछनि जिन में सुवाल कया वञनि उहो पंहिंजो आहे इंट्रोगेटिव सेंटेंस ठीकु आहे अहिड़ा जुमिला जेके सुवाल कनि जंहिंमें सुवाल हुजे सुवाल खे इंग्लिश में चइबो आहे क्वेश्चन ऐं क्वेश्चन जी जेका निशानी आहे क्वेश्चन मार्क जेको आहे क्वेश्चन मार्क ठीकु आहे हीअ यादि रखो क्वेश्चन मार्क ही त अहिड़ा जुमिला जंहिंमें सुवाल कयो वञे एग्ज़ाम्पल व्हाट इज़ दिस ही छा आहे व्हाट इज़ दिस ही छा आहे इहो हिकिड़ो सुवाल थी वियो ठीकु आहे जी ॿियो वेर आर यू गोइंग तव्हां किथे वञी रहिया आहियो तूं किथे वञी रहियो आहीं त इहो हिकिड़ो सुवाल आहे ठीकु आहे तंहिंखां पोइ व्हाट इज़ यूअर नेम व्हाट्स यूअर नेम या व्हाट इज़ यूअर नेम तव्हांजो नालो छा आहे इहो हिकिड़ो क्वेश्चन आहे माना सुवाल आहे ऐं खां पुछां पियो तव्हांजो नालो छा आहे इहो सुवाल थी वियो ठीकु आहे हू इज़ ही केरु आहे हू इज़ ही केरु आहे त इहो हिकिड़ो छा थी वियो सुवाल थी वियो उनखां पोइ वेर आर यू गोइंग वेर आर यू कम फ्रॉम तूं किथां पियो अची ठीकु आहे तमामु ई घणी शयूं जेको आहे पाण माण्हू पुछंदा आहिनि इन सभिनी खे छा चवंदा आहिनि इंट्रोगेटिव सेंटेंस चवंदा आहिनि हाणे इंट्रोगेटिव सेंटेंस में तव्हांखे जेका शइ यादि करणी आहे इंट्रोगेटिव जॾहिं मां ॾिसो त हीअ जेका निशानी मार्क जेको आहे हीअ मार्क जिते बि आयो इनखे सुवालिया जुमिलो चइबो आहे सुवालिया जुमिले जे आख़िर में लास्ट में ॾिसो हिते मां ॾिठो हूंदो त हिते मूं लास्ट में निशान यूज़ कयूं आहिनि त इहा छा आहे क्वेश्चन मार्क आहे ठीकु आहे त हीअ इंट्रोगेटिव जो जेको आहे पंहिंजो सॼो स्ट्रक्चर आहे इंट्रोगेटिव खां पोइ आहे टियों क़िस्म छा आहे नेगेटिव सेंटेंस नेगेटिव सेंटेंस छा हूंदो आहे जंहिंमें नाकारी माना ना कयो वञे जंहिंमें ना कयो वञे उनखे चवंदा आहिनि नेगेटिव सेंटेंस ठीकु आहे ओके सम्झ में आहे त उहो हाणे ॾिसो जंहिं बि जुमिले में ना कयो वञे मुंहिंजो मतिलबु आहे त ना वाज़िब तौरु सम्झां त ना की जी आउं कम ते कोन वेंदुसि ऐं मूंखे न कोन पढ़ाईंदुसि त उहो हूंदो आहे न ठीकु आहे त उन सेंटेंस खे चवंदा आहिनि नेगेटिव सेंटेंस त एग्ज़ाम्पल ॾिसो नेगेटिव सेंटेंस छा हूंदा आहिनि शी इज़ नॉट नॉन टू मी उहो मूंखे मूंसां या मूं खां वाक़िफ़ु न आहे उहो मूंसां या मूं खां वाक़िफ़ु न आहे ठीकु आहे ॿियो एग्ज़ाम्पल आई एम नो मोर अ बॉय नाउ ऐं हाणे हिकु छोकिरो न रहियो आहियां ऐं हाणे हिकु छोकिरो न रहियो आहियां ठीकु आहे एग्ज़ाम्पल नंबर 2 आहे दिस शर्ट डज़ नॉट सूट यू दिस शर्ट डज़ नॉट सूट यू या जेको शर्ट जेको अव्हां पाए वेठा आहियो इहो अव्हांखे सूट कोन थी करे अव्हांखे सुठी कोन थी अव्हां ते जचे कोन थी ठीकु आहे नंबर 4 रमेश कैन नॉट पेंट द वर्क रमेश कैन नॉट पेंट द वर्क रमेश कम में देर कोन कंदो आहे ठीकु आहे त हितां कैन नॉट हिन में नॉट ठीकु आहे हिन में नो ॾिसो हितां ही हिन में नॉट नो नॉट लॻो त हीअ सभु जेको आहिनि कहिड़ा सेंटेंस आहिनि नेगेटिव सेंटेंस ठीकु आहे त हीअ उहो असांजो नेगेटिव सेंटेंस जो जेको स्ट्रक्चर नेगेटिव सेंटेंस छा हूंदो आहे अहिड़ो सेंटेंस जंहिंमें ना कयो वञे ठीकु आहे जंहिंमें जुमिले में ना कयो वञे उनखे पाण चवंदा आहियूं नेगेटिव सेंटेंस ओके सम्झ में जी उनखां पोइ आहे पंहिंजो कहिड़ो एक्सक्लेमेटरी सेंटेंस माना अजब जुमिलो अहिड़ो जुमिलो हुजे अहिड़ो जुमिलो जंहिंमें एक्सक्लेमेशन मतिलबु तहज़ुब ॾेखारे ठीकु आहे या जॉय मतिलबु ख़ुशी ख़ुशी खे ज़ाहिर करे या ग्रीफ मतिलबु गम खे ज़ाहिर करे या बॉन मतिलबु कंहिं दुआ खे या कौर मतिलबु बदुआ खे उन जुमिलनि खे पाण चवंदा आहियूं एक्सक्लेमेटरी सेंटेंस ठीकु आहे एक्सक्लेमेटरी सेंटेंस जेको हाणे इहा बि तव्हांखे हिन में जेको नोट करण जी शइ जेका आहे यादि करण जी शइ इहा आहे जॾहिं बि जुमिलो माना तक़रीबन हीउ जुमिलो जेको आहे वाट ऐं हाउस आहे थींदो कंहिंखां थींदो आहे वाट ऐं हाउस ऐं हिन जे आख़िर में हमेशह हीअ जेका निशानी आहे इहा लॻंदी आहे जंहिंखे एक्सक्लेमेटरी साइन चइबो आहे मार्क चइबो आहे ठीकु आहे त हीअ जेको निशानी जेका आहे इहा लाज़मी हूंदी लास्ट में ऐं हीअ जुमिला जेको जंहिंमां तक़रीबन जेको ठाहींदा आहिनि उहो वाट ऐं हाउ ठाहींदा आहिनि एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां आहे जी हाउ फुलिश यू आर तूं केॾो न बेवकूफ़ आहीं जी हाउ रिबिश इट इज़ वाट रिबिश इट इज़ हीअ छा बकवास आहे हीअ छा बकवास आहे ठीकु आहे तीअं उनखां पोइ आहे वाट एन आइडिया छा त आइडिया आहे
छा त आइडिया आहे ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ हाउ ब्यूटीफुल हिज वाइफ वाज, हिनजी जेका माई हुई घरवारी केॾी न ख़ूबसूरत हुई, केॾी न ख़ूबसूरत हुई ठीकु आहे। ॾिसो हिन में बि हिकिड़ी ॻाल्हि, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, शल आबाद हुजो, शल आबाद हुजो। ॾिसो दुआ ॾे में शल आबाद हुजो। त अहिड़े तरीक़े सां जंहिं जुमलनि में एक्सक्लेमेशन जो आहे, ग्रीफ, बॉर्न ऐं कॉज, इहो जेको जंहिंमें पंज जेको ही पंज शयूं जंहिं जुमिले में आयूं ठीकु आहे, उहो जुमिलो जेको आहे एक्सक्लेमेटरी सेंटेंस थींदो ठीकु आहे। अजबी जुमिलो जेको हमेशह जेको तक़रीबन वाट ऐं हाउसा ठहंदो ऐं हिनजी निशानी जेका आहे, हीअ जेको ॾिसो जो निशानी, इहा हिनजी निशानी आहे। यादि रखिजो हीअ पंज शयूं जेको हिन में अचनि, माना कंहिं जुमिले में हीअ पंज शयूं अची वियूं, हिन पंजनि शयुनि मां का बि हिकिड़ी शइ आई त ईअं सम्झो त, ऐं इहा यादि रखिजो हीअ निशानी जेका आहे, हीअ निशानी बि ईंदी, हीअ निशानी जिते बि हुई हीअ निशानी ॾिसो त ईअं सम्झिजो त उहो जुमिलो जेको आहे छा आहे, अजबी जुमिलो आहे, तहज़बी जुमिलो आहे ठीकु आहे। त हीअ पंहिंजो एक्सक्लेमेटरी सेंटेंस। त असांजी वीडियो खे कीअं लॻी, अगरि हिन चारनि जुमिलनि मां तव्हांखे को बि सम्झ में न आयो त असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, ऐं वीडियो कीअं लॻी इहो बि ॿुधाइजो, ऐं वीडियो पसंदि आए त लाइक कजो, ऐं चैनल ते नवां आया त सब्सक्राइब कजो, ऐं उन सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा। ओके, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे प्यारनि ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।